नाज़रीन, कश्मीर ज़िले अंदर अमन अमान जी सूरत हाल बदतर थी वई आहे। एक ॾींहुं अंदर 3 वारदातूं पेश आयूं आहिनि। पुलिस ॾोहारियुनि खां मंथली वठण में पूरी आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर गुल सुंगरो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़िला कश्मीर अंदर जेकी अमन अमान जी सूरत आहे उहा बदतर खां बि बदतर थी चुकी आहे। गुज़िरियल ॾींहुं जेकियूं चोरी ऐं फुरियुनि जूं जेकियूं वारदातूं आहिनि उहे 3 साम्हूं आयूं आहिनि। गुज़िरियल ॾींहुं सीनियर सहाफ़ी दिलीप कुमार केसवाणी जे चाचा गुलाब राय खां हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते मज़ामत कंदे गोलियूं हणी सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो। उनखां अलावा अंज वापारी साबिर हुसैन चन्ना खां फोरू हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते 3 लाख रुपया रोक रक़म फुर करे फ़रार थी आहे। जॾहिं त खीर विकिरो कंदड़ शहज़ाद पंजाबी खां बि फोरू हथियारबंदनि जे ज़ोर ते 72,000 रोक CD 70 मोटरसाइकिल फुर करे फ़रार थी विया। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कश्मीर पुलिस ऐं SHO कश्मीर जेको आहे चोरनि ऐं फोरुनि खां बिल्कुलु बेवस ऐं मुकमिल तौर ते नाकाम थी चुको आहे। 15 इंचार्ज कश्मीर जेको आहे उहो मुख़्तलिफ़ हंधनि तां मंथलियूं वठण में पूरो आहे। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल ॾींहंनि पहिरियां बि केतिरियूं जेकियूं चोर आहिनि जेके त हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते विच शहर अंदरि कश्मीर जे विच शहर अंदरि फुर करे आसान सां फ़रार थी था वञनि। खां पहिरें हिंदू पंचायत जे मुखी नरेश कुमार ऐं कज़न सुरेश कुमार खां बि फुर थी चुकी आहे। ऐं खाद जे वापारी हरीश कुमार, करियाना स्टोर जे अनिल कुमार बच्चा राम खां ऐं उनखां अलावा जेको सेठ मूलचंद आहे उनखां बि हथियारनि जे ज़ोर ते लखें रुपया फुर करे आसानी सां फ़रार थी था वञनि। जॾहिं त कश्मीर पुलिस चोरनि ऐं पोरनि अॻियां बेवस बढ़ियल आहे। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त कुझु महीना पहिरें जेको ज़िला कश्मीर जो नामिनेट जेको ॾोहारी आहे बब्बी बंगवार, जंहिंखे घोटकी पुलिस फुल फराए करे छॾियो हुयो। जॾहिं त बब्बी बंगवार जे ग्रुप ज़िला कश्मीर जे हद थाणा बख्शापुर मां डोमकी बिरादरी जे 2 जेके नौजवाननि खे क़तल करे छॾियो। जॾहिं त बब्बी बंगवार जे ग्रुप जे तरफ़ां हिकु वीडियो वायरल कई वई जंहिंमें हू सरेआम पुलिस एहलकारनि जा नाला मैंशन करे जंहिंखे मौतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि, जंहिंमें PC नज़ीर अहमद बंगवार ऐं PC मामीद बंगवार। मूंखे अव्हांखे मां इहो बि ॿुधायां अफ़सोस सां चवणो थो पवे त SSP कश्मीर DIG लाड़काणा IG सिंध पंहिंजे नौजवान पुलिस खे जंहिंखे मौतमार धमकियूं मिली रहियूं आहिनि उनजे ख़िलाफ़ कोई ख़ासि उपाउ न आहिनि वरिता। शहरियुनि जो चवणु आहे त पुलिस जेके आहे हिते पाण ग़ैर महफ़ूज़ आहे त उहे शहरवासियुनि खे कहिड़ो जेको आहे अमन फराहम कंदा आहिनि। SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इहो बि चयो आहे त असीं DIG लाड़काणा IG सिंध खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त कश्मीर ज़िले अंदरि हिकु बहादुर ऐं ईमानदार SSP तैनात कयो वञे त जीअं कश्मीर जो अमन अमान हिकु चकर ॿीहर बहरहाल थी वञे। जी।